मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं रबीउल अव्वल में जेके औरतूं नात ख़्वानी कंदियूं आहिनि उहो अमल कीअं आहे। साईं रबीउल अव्वल में जेके औरतूं नात ख़्वानी कंदियूं आहिनि कंहिं मख़सूस कमरे जे अंदरि कयूं, मख़सूस घर जे अंदरि जेको नात ख़्वानी पढ़ियूं, आवाज़ उन्हनि जो ॿाहिरि न निकितो, उन नात ख़्वानी जे अंदरि नबी जी तारीफ़ थिए थी, अल्लाह जी तारीफ़ थिए थी। हिकिड़ी हद आहे बसि, घर जे अंदरि आवाज़ु ॿाहिरि नथो निकिरे त बिल्कुलु उहो मुनासिब अमल भी आहे, जाइज़ अमल भी आहे। औरत जेकॾहिं नबी जी हमदो सना करे, अल्लाह जी हमदो सना करे। बाक़ी अॼुकल्ह असांजे ज़माने जे अंदरि जेके बि औरतूं नात ख़्वानी कंदियूं न, उनखे दुनिया जो हर हिकु बंदो ॾिसी सघे थो। उहो नात जंहिंजो पढ़ाईंदियूं न त आॾो पंहिंजी रिकॉर्डिंग लॻी पई आहे, नात जेको आहे रिकॉर्ड कनि थियूं। ऐं उन सां गॾोगॾु जीअं जो महले में किथे घर में नात ख़्वानी थिए थी न रबीउल अव्वल जे महीने जे अंदरि, त पूरे महले में आवाज़ु वेंदो आहे लाउड स्पीकरनि ते। यादि रहे इन औरत खे कंहिं क़िस्म जी काई नेकी न मिलंदी, इहा औरत गुनाहगार थींदी। छा थींदी? इहा औरत गुनाहगार थींदी। इस्लाम में हिकिड़ो पर्दे जो हुकुम ॾिनो आहे। कोई औरत चवे मां जेको इस्लाम जो कमु थी कयां, इस्लाम जो कमु जेको आहे न उहो तॾहिं थींदो जॾहिं हिकु अहिड़े घर जे अंदरि मख़सूस कमरे जे अंदरि तूं जेको इस्लाम जो कमु कर जीअं आवाज़ को ॿाहिरि निकिरे ई न। अगरि औरत जो आवाज़ बि ॿाहिरि निकितो, इहा औरत गुनाहगार थींदी। भले ख़ुदि क़ुर छो न पढ़े, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ छो न करे, इन औरत खे अजुर बिल्कुलु बि न मिलंदो। इनखे गुनाह जे तरफ़ इहा औरत माइल थी। छाजे करे? औरत जी आवाज़ में अहिड़ी ख़ुदा कशिश रखी आहे त बंदो उन तरफ़ माइल थी पवंदो आहे। बाक़ी औरत जेकी आहे नात पंहिंजा रिकॉर्ड करे, हाणे इहा ॻाल्हि हुजे साईं पोइ मौलवी हज़रत बि रिकॉर्ड कनि था। साईं मौलवी हज़रत जेकॾहिं रिकॉर्ड कनि था न त मौलवियुनि जे लाइ पर्दे जो हुकुम केतिरो आहे तव्हांखे ॿुधायां। मौलवी मर्द में अचनि था, ऐं मर्दनि जो पर्दे जो हुकुम छा आहे? मर्द दुन खां वठी करे ऐं पंहिंजे घुटननि ताईं सिर्फ़ु जेको आहे हिनखे पर्दे जो हुकुम आहे। यानी लाक जेकॾहिं बदियल आहे न, उहा लाक जेकॾहिं दुन खां वठी करे घुटननि ताईं अचे थी न त इहो बंदोबस्तु क्लियर आहे। हाणे हिनखे अॻिते पर्दे जी ज़रूरत आहे ई न। औरतुनि जे बारे में पर्दे जो छा हुकुम आहे? पेरनि खां वठी करे वारनि ताईं औरत हिजाब करे मुकमल पाण खे समेटे छॾे। हाणे औरत जेकॾहिं नात रिकॉर्ड कयो, बयानु रिकॉर्ड कयो, जंहिंमें स्क्रीन में अचे पई लखे माण्हू ॾिसनि पिया, इनखे अजुर न मिलंदो। हे औरत गुनाहगार थींदी। हे असांजे इलाइक़े जे अंदरि शहदादकोट में न आहे अमल एतिरो, लाड़काने में ज़्यादा आहे, हैदराबाद में ज़्यादा आहे, कराची में ज़्यादा आहे, पंजाब त पूरो जेको आहे भरियल आहे। पंजाब में टोटली औरतूं वेंदियूं नात ख़्वानी लाइ, पहिरियों जेको आहे पंहिंजा कैमरा जेको स्टार्ट कराए छॾींदियूं, पाण रिकॉर्ड कंदियूं, इन खां बाद में पंहिंजे चैनलनि ते जेको हलाए छॾींदियूं। औरतुनि खे अजुर जेको आहे न मिलंदो, इन कम ते गुनाह मिलंदो, भले नबी जी तारीफ़ ई छो न कनि।